काफ़ी असां वटि अहिड़ा प्रेमी ईंदा आहिनि जेके पंहिंजे पिता मां या पंहिंजे ॾाॾे मां या जेके उमिरि हसीदा उन्हनि जा रिश्तेदार हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ वेनती कंदा आहिनि असां हिननि खे मुक्ति ॾियो। छो असांखे शेवा करण जो मौक़ो मिलियो आहे पंहिंजे वॾनि जी, असां शेवा कयूं न, मुक्ति छो था घुरूं असां? जॾहिं सुख ॾियनि पिया त उहे असांखे प्यारा हुया, पर जॾहिं उन्हनि खे तकलीफ़ थी वई सारे त हाणे मुक्ति ॾियो, असांखे शेवा नथी पुॼे। असां इहो यादि रखूं त असांखे उन उमिरि में अचिणो आहे, हर कंहिंखे उन घड़ी मां गुज़रिणो आहे। मस्तूम जो हिकु प्रेमी हूंदो, मस्तूम हिकु शहर आहे बलोचिस्तान में, काफ़ी समाध आश्रम जो पुराणो प्रेमी हो प्रेम चौधरी, चौधरी मोहनलाल। जॾहिं उनजो सतगुरुनि सां ॾाढो प्यारु हूंदो, जॾहिं बि साईं कोलपुर ईंदा त उन्हनि खे वठी वेंदो मस्तूम जो दर्शन, संग जो दर्शन कराइण या सतगुरुनि जो सत्संग रखाइण। त वक़्तु जीअं गुज़रियो त उनजी धर्म पत्नी ॿुढी जीअं थी त बीमार थियण लॻी, त साईं खे अची वेनती कई त साईं हाणे मुंहिंजी पत्नी अची बीमार थी आहे, हाणे महिरबानी करे तव्हांजे चरणनि में वेनती आहे त हिनखे मुक्ति ॾियो। छो चौधरी? जॾहिं तुंहिंजी शेवा करे पई, जॾहिं तोखे सुख ॾिए पई त उहा तोखे प्यारी, पर हाणे जॾहिं ॿुढी थी आहे त मुक्ति ॾियो। इहो तोखे शेवा जो मौक़ो मिलियो, तूं शेवा करे हिनजी। त चवण जो मक़सदु इहो आहे त जितो बि असांखे शेवा करण जो मौक़ो मिले असां उहो मौक़ो न छॾियूं कॾहिं बि।